रिपोर्ट फ़हीम अली चर्चिन जे सूबाई वज़ीर बराए जेल मीर इजाज़ जखरानी जी पारां पीपी अमेरिका जे नायब सदर अमेरिका में रहंदड़ पाकिस्तानी कम्यूनिटी जे लाइ हुकूमत पाकिस्तान पारां नामज़द थियल फोकल पर्सन रेस अब्दुल अज़ीज़ निज़ामाणीअ जे मान में कराची में हिकु शानदार आजियाणो ॾिनो वियो। उन मौक़े ते सेंटर वक़ार मेहदी एडिशनल IG कराची जावेद आलम ओढो, सिंध ज़री यूनिवर्सिटी टिंडो जाम जो वाइस चांसलर फतेह मोहम्मद मरी, ज़िला काउंसिल जे कम बाज जे चेयरमैन मीर ताहिर खोसो, ज़िले काउंसिल कश्मीर जे चेयरमैन मीर गुल मोहम्मद जखरानी, MP मुमताज़ जखरानी पिणु मौजूद हुआ। उन मौक़े ते रेस अब्दुल अज़ीज़ निज़ामाणी जो चवणु हो त इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी पूरे मुल्क में वाज़ी अक्सरियत सां कामयाबी हासिल कंदी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जो वज़ीर आज़म थींदो। को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जे मितबराना सियासत जे करे कराची जो चेयरमैन पीपल्स पार्टीअ जो आहे। अवाम जो एतमाद पीपल्स पार्टी खे हासिल आहे। उन जो सबूत हालिया बल्दियाती चूंडूं आहिनि जंहिं में पीपल्स पार्टी वाज़ी अक्सरियत सां कामयाबी हासिल कई आहे। असां पीपल्स पार्टी खे अमेरिका में मज़बूत करे रहिया आहियूं।